लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम तस्लीमा। दुरूद शरीफ के अल्लाह पाक ने मोहब्बत के कबूल फरमाए। फकीर लाले जे मोहब्बत के हकीकत में मदीने जे सुने साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मुंहिंजा उम्मत जो जेका शाहूकारी थींदी आहे यानी शाहूकार हुजनि वो पैसे ऐं माल ते न आहे, उहो दिलि ते हूंदो आहे। फकीर जी दिलि अहिड़ी आहे हिकिड़े हिकिड़े थी करे दावत न ईंदो, वरी उनखे इलाज कंदो, जमायत खे बि वठी अचो सघे, यानी जीअं घणा अचनि ऐं इन जमायत की खिदमत कंदो, भला काम ठाहींदो, ख़ैरात हिनजे अबे जी कंदो। अबे जा एहसान ॿुधव, उनजो शान ॿुधव, उनजे खिदमत ते अल्लाह से जा अजुर ॿुधव जेके हज़रत अकबर साहब जन बयान कया क़ुरान शरीफ़ ऐं हदीस शरीफ़। इहो हिनखे अलॻि सवाब, पर जेको पंहिंजे मुर्शिद कामिल जी जमायत खे घुराए थो इहो सवाब अलॻि। ऐं सॼे हिन प्रोग्राम में मां ॾिठो तमाम सां कॾहिं बि दिलि ते भाग न पवंदो अथसि, ख़ुशी सां खिलंदो वेठो। इहा शइ रब वटि क़बूल आहे। अल्लाह ताला हिनखे इन शइ में अञा बरकत अता फरमाए, बचड़ंदे ख़ैर फरमाए। असुल में मुंहिंजो जेको पंहिंजो बि दफ़्तर हो न लखपत में वॾो तयारु थियल, मां वरी चयो त अकबर कीअं आयो त मुंहिंजो मानीअ खे जे जिम ऐं ॾिनई त वरी मां जेसिताईं साहु कटे कलाकु बाद मां तकिर करे पोइ करे पोइ हुन सम्झो त हे तकिर कयूं हलियो वेंदो, मां रहिजी वियुसि ऐं वञी डॉक्टर खे बचराइनि। मां अॻ में कया, मां अॻ में कया, पोइ डॉक्टर साहब आप जॾहिं पर अॻ में करे रखे सो हाणे तकिर कोन था कयूं, पंहिंजे मुर्शिद कामिल जी हिकु ॿ ॻाल्हि था कयूं। इहो रब करीम जो एहसान आहे जो हे तुंहिंजी असांजी बाह कामिल जे हथ में हली वई। दरगाह शरीफ़ ते हाणे ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, मां बयानु कंदो आहियां, मूंखे साईं जा फ़क़ीर ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि या पंहिंजूं ॿुधल हूंदियूं आहिनि त मां देरि न कंदो आहियां, जमायत खे ॿुधाए छॾींदो आहियां। फ़क़ीर शेर महमद बिरोही बाकराणी स्टेशन खां परे हुनजो ॻोठु आहे उतो उनजी नुंहुं जो ॼम थियो, तॾहिं डॉक्टरियाणियूं न हुयूं, बेलगानी सवारी हूंदी, रस्ता कचा, बहिराड़ी जूं मायूं या त बहिराड़ी में मरी वेंदियूं हुयूं ऐं दायूं वेम कराईंदियूं। हिन जो वेम थियो, दाई वेम करायो, माई वेम सां बसि गुम थी वई, बेहोशी वई, का त होश छॾे वियो। हाणे ॾिठूं त माई ख़तमु थींदी थी वञे, ॻाल्हाइण बंदि थी विया, अखियूं बंदि थी वियो, ख़तमु हुजे, ॿी का बि वाह न ॾिसी बेल गाॾी ते खणी दरगाह शरीफ़ खां 2-3 मील माना 6-7 किलोमीटर परे आहे। सुबुह जी नमाज़ ते साईं बादशाह बि मस्जिद में त फ़क़ीर शेरमन बिरोही बि मस्जिद में बाई खणी आयो बेल गाॾी पढ़ंदा तालबी ज़मानो आहे, थोरो तालिब फ़क़ीर जमाए नमाज़ जी पूरी थी रोअण लॻो, साईं नुंहुं मुंहिंजी वञी पाण मथां आया बेलगाॾी बशरी जाऊं तो पुठियों कचो रस्तो हूंदो ॾिसी अवाज़ त बसि हाणे सबुर करे फरमायूंसि। हाणे हिन ॻाल्हि में कुझु कोन्हे त साईं बादशाह जे हिन चवण ते चुप कई त हाजी अली दोस्त साईं बादशाह खे चयो साईं कंहिंजे दर ते खणी आयो, हाणे इहो ईअं मोटी वञे ईअं जो चई हाजी अली दोस्त ॾिसी हिनखे फरमायो बि हावेली ते विया, मलम खणी आया, मरहम हमदर्द। हाणे इहा पई हूंदी जो तालिब उते हरकत करे को धक्को लॻे कंहिं तालिब खे हॾे में या कंहिं में तो मरहमड़ी खणी हणंदो, छो त तॾहिं शहर वञणु ॾुखियो हो। मरहम हमदर्द फ़क़ीर शेरमन खे ॾेई फरमाइनि था इहा थोरी निर ते हणी चोड़ाई मलम में आंगुर ॿोड़े हीअं या निर ते रखंदो पियो त ॼण माईअ खे बिजली जी शाट का लॻी टको ॾेई थी वई। इहे जेके ॻाल्हियूं आहिनि अखियुनि सां ॾिठल
ये थी जिस्मानी शफा, हाणे वरी ॿुधायां थो रूहानी शफा, दिल जी शफा। मुसलमान हुई मुसलमान थी हिकिड़ी औरत ऐं हिकिड़ो माण्हू मर्द वियो फिरी वियो। इंसान जा ख्याल है मदीने जे साईं फरमायो त अल्लाह से वो दुआ घुरंदा कयो त सुबह जो भी हक़ दीन ते रख, शाम जो भी हक़ दीन ते रख। कहिड़ी ख़बर त शाम जो फिराए छॾे। मुसलमान थी फिरियो, ॾाढा हुनखे भव ॾिनऊं, मार ॾिनऊं, दड़का ॾिनऊं त भई ईअं न कर, मुसलमानी जे फिरण त सज़ाए मौत आहे। न पियो मुड़े, पछाड़ी हीरो वसीलो थियो, यार साईं बादशाह मशहूर वारे साईं ॾे वठी हलो, मन न मन कुझु थिए। पोइ उते वठी आया, उते बि हिनखे दड़का पिया ॾियनि, न पियो मञे, न थी मुसलमान। तो हिकिड़ो परो चयो, हुन चयो त मूंखे ॾियो त मां एस जी कारतूस हणां। अगरि एस जी कारतूस वठण बि महांगो हूंदो, 4 नंबर जो मिलंदो हो कारतूस, जेको सस्तो हूंदो इहो बि ग़रीबनि जे लाइ महांगो, पर 4 नंबर जो इस्तेमालु कंदा हुआ। पोइ एस जी कारतूस बि को महांगो थींदो हो, कुझु अञा वठी न सघंदा। त परो चयो साईं चए मूंखे एस जी जो कर्ज़ ॾियो, मां हिन ज़ालिम खे मारींदुसि। ऐं मुसलमान जो फिरियो आहे, आम फ़क़ीर खेॾे थो, 3 साल केस थी ॻाल्हि। मूंखे ॿियो दसियो मां त हिकिड़ो हाणे वरी धारा शुरू थी आहे हिन सां साईं शिकार रोड सां एकदम जो फ़क़ीर हो, मूंखे पियो चए नौजवान हो, मां अलाए काॾे जल्द से जल्द मूंखे चए असांजे नथो अचे। मां चयो भाउ तूं किथे वेठो आहीं? इहो रोड ते साईं कंदकोट कशमोड़ वारो जातो ॾींहं जो वेकर तो माण्हू आहे धारे लॻाए थो। मां चयो भाई ही कहिड़ी इहो धारे वेरे खणी था आज़ार में पइजी वञो। मूंखे तुंहिंजो नालो वरी केरु खणंदो? ॻाल्हि अहिड़ी कई। मां चयो छो? मुंहिंजो नालो छो न खणंदो? आस्ते छोड़ा पंजाए मां चयोमांसि शाबस, तव्हां फ़क़ीर थिया, तव्हां फ़क़ीर थिया, इलाज पढ़ण वारा थिया, छोड़ा पंजाए चईं न तव्हां मुंहिंजी तरह। हाणे हुयो त पाण में जहिड़ो अलाह पियो सभु तोबत पाए। त इहो जो बरोच चयो त एसी कारतूस पाण चुप ॾिसनि फरमायो कहाँ वियो, उथे हलिया विया घर। हावेरी शरीफ तो देर करे मोटिया, सोना मोटी अची हिनखे फरमायो कलमो पढ़ंदो, कलमो पढ़ी वई। इन घड़ीअ में काया पलट थी वियो। जेको हावेरी ते विया, मोटी आया, वो जो सिद्ध कयूं बीठो, जो मौत खणण जे लाइ तयार हो, पर वरी इस्लाम में दाख़िल थियण जे लाइ तयार न हो। जंहिंजे कल्ब ते एॾी कस चढ़ियल हुई, उन्ही कल्ब में फेरो अची वियो। पाण कलमो शरीफ़ पढ़ी वियो, मुंगड़ा पिया कनि, सभु ख़ुशि थिया। हे वियो फ़क़ीर विया, पोइ अर्ज़ु कयूं साईं इहो घड़ी जो घड़ी में छा थियो? त मञे ई न पियो। पाण फरमायूं जॾहिं सफ़ा न पियो मञे, पोइ सोचियोसीं त रब करीम त बेपरवाह, सॼी दुनिया न मञेसि, बाहि में विझी छॾियो, हुनखे परवाह त कान्हे। निमाज़ूं पढ़ो, ख़ुदा खे परवाह न अथव तव्हांजे असांजे निमाज़ुनि जी, रोज़े रखण जी, मस्जिद शरीफ़ जे आबाद करण जी, क़ुरान शरीफ़ जे तिलावत जी, ला इलाहा इल्लल्लाह जी पढ़ण जी। इहो असां ते एहसान आहे रब जो ऐं मदीने जे साईं जो, जो इहे रहमत वारियूं शयूं असांखे ॾेई छॾियूं अथई। इन्हनि सां प्यार कयो, निमाज़ सां, ज़िक्र सां। पाण फरमायूं त रब त बेपरवाह कान्हे। जेको अंदरि वज़ू करे नफ़िल पढ़ी दुआ हुई से मौला या त मुंहिंजे दर ते न आणीसि, न मोकिलियसि, मुंहिंजे दर ते तो आंदो अथसि, हाणे मुंहिंजे दर ते बि आंदो अथसि, हाणे बाहि में सड़े बर्दाश्त नथो थिए, महिरबानी कर। चयो दुआई हुई ॿाहिरि भला त कलमो शरीफ़ पढ़ी वेही रही। अदा वेंदो दुनिया में हर कोई, पर हे अहिड़ी रब जी महिरबानी थी, हे अहिड़ा मुड़ुस थी, तॾहिं अलाह साईं फरमायो त वकूनू मअ सादिक़ीन,
जेके भारत सां सचा आहिनि वो उन्हनि जो वरी गुलाम थी उन्हनि सां पाण खे उहे तोखे पंहिंजे दरवाज़े तां ख़ाली न छॾींदा पर अल्लाह तोखे उन्हनि जे दर तां ख़ाली न मोटाईंदा। अल्लाह ताला तुंहिंजी असांखे निस्बत सलामत रखे। पाण फरमायो तुंहिंजे असांजे मुर्शिद क़ाबिल त 5 वक़्त निमाज़ न छॾजांइ। ॿियो 4 तस्वीर जेको तोखे ज़िक्र दसियो अथसीं अल्लाह जो पढ़ण जो इहो पढ़जांइ। दुनिया जे हुन कुंड ते हुन में निस्बत असां सां कढियल मरी वई ऐं माए कब्र में उछले आई त बि निस्बत असां सां कढियल। ये वदी दोस्ती रब करीम वटि मक़बूल दोस्ती रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जॾहिं रब जो हिकिड़ो बानो कंहिं ॿिए बाने सां महज़ पंहिंजे रब करीम जी मोहब्बत में मिलण वेंदो आहे त अल्लाह से फरमाईंदो आहे त फ़रिश्तो इहो इन्ही सां मिलण मां रब जे ख़ातिर थो वञे हाणे इन जी महिमानी करण मुंहिंजे ज़िमे आहे। मेहमानी रब खणंदो आहे ज़िमो खणंदो आहे मलाइका कंदा आहिनि त मेहमानी कहिड़ी ॾिनेसि अल्लाह से फरमाईंदो आहे त जन्नत ॾींदोमांसि। अल्लाह ताला तुंहिंजे असांजी निस्बत खे सलामत आहे ऐं हिक ॿिए सां ही जेका मोहबत आहे इहा दुनिया वारे हिन शकल जे नओं कढी ऐं शल मुर्शिद कामिल जी निस्बत सां मदीने जे सोने साईं वारी निस्बत सां रब करीम जे ख़ातिर हिन मोहबत खे हाणे कुल मिला हिकिड़ो त फ़क़ीर जे वालिदैन खे सवाब ॾियो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अल्लाह तुझे परचाइण जा हे रस्ता तुझे महबूब दसिया आहिनि पंहिंजे महबूब खे तूं दसिया उन सोने महबूब पंहिंजे हिकिड़े गुलाम खे भई फरमायो त पाणी जो इंतज़ाम कर त इन सदके जो सवाब तुंहिंजी अमड़ खे मिलंदो। मालिक साईं वो उन सुनत जे मुताबिक़ अॼु फ़क़ीर लाले फ़क़ीर वॾी ख़ैरात कई आहे। भला भला ताम तयारु कया अथई पंहिंजे मिठे अबे जे सवाब जे लाइ मुंहिंजा मौला हिन ते दान दान क़बूल कजांइ ऐं मोहब्बत में अहले फ़क़र खे सॼो फ़ुक़रा ज़िक्र शरीफ़ पढ़ण वारा नमाज़ूं पढ़ण वारा तुंहिंजे करे मोहब्बतूं रखण वारा मुर्शिद कामिल जी निस्बत सां दरगाह शरीफ़ वारा जमात खे सॼो अथई। इहे सभु ॻाल्हियूं क़बूल कजांसि जेको पढ़ायो अथई ऐं जेको ताम तयारु करायो अथई जेका हे ख़िदमत कई अथई दीन जूं हे ॻाल्हियूं जो इंतज़ाम कयो अथई तुंहिंजे कलाम पाक में हदीस शरीफ़ में जेके दस आहिनि महबूब तुंहिंजा फरमान आहिनि तुंहिंजे महबूब जा फरमान आहिनि अबे अवां जे लाइ उन्हनि खां जमायत खे मुस्लमान खे वाक़ुफ़ करायो अथई। इन्हनि सभिनी जो सवाब इन्ही जो अवल त पंहिंजे आका व मौला मदीने जे साईं खे असां ग़रीब हदियो ठाहियो फ़क़ीर जे तरफ़ पंहिंजे तरफ़ उन सोने सजण जे बरकत सां वरी इहो असांजो तोहफ़ो अवल त आले रसूल शहज़ादनि खे मिले हस्बे करीमैन शहज़ादा अखरनि जा ठार अखरनि जा नूर अम्मा ख़ातून जन्नत मौला अली साईं हैदर करार पर सभु शहज़ादा ऐं सभई असाब सगुरा महबूब जा सभई असाब सगुरा हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां वठी करे ओ आख़िरी असाबी ताईं 1,20,000 खां मथे असाबी सभई असाबी सगुरा पर हिन महीने में हिन तारीख़ुनि में ख़ासि हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जी वफ़ात बि आहे उन्हनि खे बि मुंहिंजा मौला जन बि असाबनि सगुरनि जी वफ़ात आहे महबूब जा बचड़ा असाब सगुरा हज़रत महबूब सुबानी बादशाह पीरनि जो पीर पीर साईं रोज़े गनी बादशाह पीर साईं इमामदीन शाह बादशाह मुर्शिदनि जो सॼो सिलसिलो सभई वॾी सगुरा इरोड़ी शरीफ़ भरी पई आहे सखर भरियो पियो आहे पीर साईं ईरानी सरकार बादशाह सभु जेके बि आहिनि मशहूर शरीफ़ वारा साईं सखी बादशाह मियां साईं बादशाह साईं वज़ीर हुसैन शाह बादशाह उस्तादनि जो सिलसिलो मुर्शिदनि जो सिलसिलो पर सॼी जमात उम्मत साईं जी सॼी जेके बि कलमे पढ़ण वारा तुरे आया आहिनि सभु हुनजा मामला इन्हनि सभिनी खे इहो सवाबु पुॼाए
जाए पर खोटे ज़रो में न इनी गैरी दहून करे फकीर जे अबे मांगे मजा मौला फकीर जे सेहत में ईमान में रिज़्क़ में बरकत असा लेके आया है असा के तू जाने थो त असा खोटा मजा मौला तू असा ते थोरो कयो आ जो असा खोटन जो खरीदार मदीने जो साईं असा के दिनो न त असा खोटा की हलऊं आ मजा मालिक असा मरी वजो आ असा के तो पंजो महबूब दे जिंदा करे छयो असा के ईमान के जिंदा करे छयो असा जी कब्र के जिंदा करे छयो असा जी क़यामत के जिंदा करे छयो केडो इंसान कयो थई मजा मौला उनी साईं जी निस्बत ले जाए ये जमात जेका आई आ असा गरीब अवल त बीमारी छड़े वने मजा मौला ये असा जा पैसा बीमारी में लगा असा के ये पैसा तौफीक दे त पंजे पेट में खा बचड़न की करायो मजा मौला असा तुझे राह रास्ते में खैर के खैरात को सब कबूल कर घर में को बीमार जो तू खुश करे अस्पताल में बीमार पे हम भी खुश करे जिस्म जा बीमार भी खुश करे दे दिल जा बीमार भी खुश करे रूह जा बीमार भी खुश करे सुजाई मुफल्लिसी मोहताजी का अमन दे हिंदुस्तान जे मथो पंहिंजो अहिड़ो को हमलो कर पंहिंजा मौला उनजे मथां अहिड़ो को अज़ाब जो बड़ो क्या जो पाकिस्तान ऐं कश्मीर जी जान छॾी जेके उते मुसलमाननि सां उक़ूबतूं करे रहियो आहे न्याणियूं रड़नि थियूं पयूं अमड़ियूं हियां फाड़े ताहूं कनि थियूं पियूं पोइ मुंहिंजा मौला उन्हनि जे अखियुनि जा ॻोढ़ा सुकी विया आहिनि इन ज़ुल्म में अॼु का ॿाहिरि कर मदद कर मदीने वारे घोट जे सदके मुंहिंजे महबूब जे सदके कश्मीर में मुसलमाननि जी मदद कर नंग बचाए ॾे उते मुंहिंजा मौला नंग बचाए दे मुसलमाननि जा बचड़ा बचाए दे हित भी बचाए जाए असांजी भारत हुजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जी भारत हुजे हर कंहिंजा पंहिंजा सवाल बि हुजे मुंहिंजा मौला उहे बि क़बूल फरमाए करीम रब दुनिया आख़िरत जी भारत थी रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला सय्यिदिना मुस्तफा जाने रहमत तेरा को सलाम शबई अज़मे हिदायत तेरा को सलाम शबई अज़मे हिदायत तेरा को सलाम अल्लाहुम्मा अग़फ़िर लिउम्मत सय्यदना मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा अरहम लिउम्मत सय्यदना मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमीन।